प्रोग्राम हार मां मोहब्बतों लाड़ मां खुशबू नथी कुटी सके ऐं हाणे इन प्रोग्राम जो हिस्सो कंदासीं इन बेहतरीन तहरीर सां जेका असां लाइ ॾियारे मोकिली अदा साजिद अली महर साहिब ऐं चूंड काशिफ अली सुमरो। इरफान भाउ उहे मौसमूं मोटी आयूं उहे माण्हू बि यादि पिया माण्हू त न आहिनि पर हे मौसमूं वढ विझनि थियूं। पर अॼु बि उन प्यारे पिरी खे केरु चवे त ज़िंदगी असांजी ॾुखी गुज़रे पई अज भी थदा साह भरे कि साजिद अली महर तोखे प्यारा सारींदो आहे। मुझे हर लफ्ज़ में मुझे किताब पने में तू ही तू आई ए मुझा मिठा तो छो विसारे छॾियो तोखे ख़बर न आहे त ही ज़िंदगी तुंहिंजे नाव सां ई गुज़रंदी आहे। पर प्यारा पिरी मुझे मयारूं तो ताईं पहुची वञनि त ज़रूर इन साजिद अली महर साहिब के सारे वठिजां। तोखे ख़बर न आहे जॾहिं मूंखां तोखां टोड़ियूं हुयूं तॾहिं उन ॾींहं खां ई वठी मूं कंहिंसां बि प्यार जो पिचरो नाहे खोलियो प्यार जो बयान मूं कंहिंसां बि नाहे कयो। तव्हां दर्दनि जो वढियल आहियां न पिरी सिर्फ़ु पंहिंजा दर्द तो ताईं बयान कंदो आहियां। हा पिरी तोखां पोइ मां पंहिंजी ज़िंदगी खे बि रोके न सघियसि कि मुंहिंजा मिठा माण्हू की शाइर केॾो न सच चयो आहे। वरी मुंदूं मोटी आयूं वरी आया लाबारा कोन आया उहे प्यारा जिन साह में सांडे हो रखियो